अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। कढ पुनो काहे चाटीअ मन चरियो कयो, उथे वेठे ओॾहें सुते पुन साहे। अल इश्क हिजाब बैनुल आशिक वल माशूक, लाशक थी लाहे। हिकु आरियाणी आहे ॿियो सरतियूं सुॼे कीन की। अल इश्क हिजाब बैनुल आशिक वल माशूक, इश्क आशिक ऐं माशूक जे विच में हिकु पर्दो आहे। दुनिया जी हर शइ ज़ाइक़ो रखंदड़ आहे। प्रीत जो ज़ाइक़ो दुनिया जे सभिनी ज़ाइक़नि जो सरदार आहे। जंहिं इहो हिकु दफ़ो चखियो उनखे ॿिया ज़ाइक़ा फिका फिका लॻंदा, टेस्टलेस बेसवाद लॻंदा। ससुईअ जो मनु इश्क जे ज़ाइक़े चरियो करे छॾियो आहे। हुनखे ॿी का ॻाल्हि मज़ो ॾिए ई कोन पई, उन करे हूअ पुनुअ जे कढ पई काहे। जेकॾहिं वेठी आहे, बीठल आहे, तोड़े जो सुम्हियल आहे, बे उन तरफ़ जे ई तांग अथसि, उन तरफ़ वञण लाइ तयारियूं पई करे। इश्क आशिक ऐं माशूक जे विच में पर्दो आहे। इहो पर्दो हटाइणु चाहे थी। हुन लाइ हिकु आरियाणी इंसानु आहे, ॿिया हुनखे नज़र नथा अचनि।